नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस और जज खे मिलियल धमकियुनि वारे केस में इमरान खान खिलाफ सख्त रिमार्क्स ॾिना आहिनि। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त असांजे खिलाफ शर्मनाक लफ़्ज़ इस्तेमालु थियनि था त तोहिन अदालत जो नोटिस जारी न करियूं हा। हुन चयो त जवाब पेश करण बि हिक क़िस्म जी धमकी आहे। अवां ख़तरनाक पासे वञी रहिया आहियो। जस्टिस बाबू सत्तार चयो त जेकॾहिं अवां खे फ़ैसिलो पसंदि न आयो त उन खिलाफ़ ॻाल्हाईंदो। हुन चयो त छा कंहिंजे हक़ में फ़ैसिलो न अचे त उहो अहिड़ो रवैयो इख़्तियार करे सघे थो। संदसि चवणु हो त अदालत कंहिं ख़िलाफ़ फ़ैसिलो ॾिए ऐं उहो चवे त जज खे न छॾींदसि। छा इहो सही आहे? ख़बर अवां सां शेयर कई पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस और जज खे मिलियल धमकियुनि वारे केस में इमरान खान खिलाफ सख्त रिमार्क्स ॾिना आहिनि। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त असांजे खिलाफ शर्मनाक लफ़्ज़ इस्तेमालु थियनि हा त तोहिन अदालत जो नोटिस जारी न करियूं हा। हुन चयो त जवाब पेश करण बि हिक क़िस्म जी धमकी आहे। अवां ख़तरनाक पासे वञी रहिया आहियो। जस्टिस बाबू सत्तार चयो त जेकॾहिं अवां खे फ़ैसिलो पसंदि न आयो त उन खिलाफ़ ॻाल्हाईंदो। हुन चयो त छा कंहिंजे हक़ में फ़ैसिलो न अचे त उहो अहिड़ो रवैयो इख़्तियार करे सघे थो। संदसि चवणु हो त अदालत कंहिं ख़िलाफ़ फ़ैसिलो ॾिए ऐं उहो चवे त जज खे न छॾींदसि। उहो सही आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस और जज खे मिलियल धमकियुनि वारे केस में इमरान खान खिलाफ सख्त रिमार्क्स ॾिना आहिनि। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त असांजे खिलाफ शर्मनाक लफ़्ज़ इस्तेमालु थियनि हा त तोहिन अदालत जो नोटिस जारी न करियूं हा। हुन चयो त जवाब पेश करण बि हिक क़िस्म जी धमकी आहे। अवां ख़तरनाक पासे वञी रहिया आहियो। जस्टिस बाबू सत्तार चयो त जेकॾहिं अवां खे फ़ैसिलो पसंदि न आयो त उन खिलाफ़ ॻाल्हाईंदो। संदसि चवणु हो त अदालत कंहिं ख़िलाफ़ फ़ैसिलो ॾिए ऐं उहो इहो चवे त जज खे न छॾींदसि। उहो सही आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस और जज खे मिलियल धमकियुनि वारे केस में इमरान खान खिलाफ सख्त रिमार्क्स ॾिना आहिनि।